अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में तव्हां सां शेयर कंदासीं इफ़्तार स्पेशल रेसिपी फ्रूट चाट। त पोइ अचो त ॾिसूं कीअं ठहंदो हीउ मज़ेदार ऐं तमामु आसान फ्रूट चाट जी रेसिपी। हीअ फ्रूट चाट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां कटियल सूफ़ विधो आहे 1 कप। कटियल स्ट्रॉबेरीज़ विझूं था 1 कप जे बराबरि। कटियल ज़ैतून विझूं था 1 कप। कटियल बनाना विझूं था 1 कप। पाइनएप्पल जा पीसिस विझूं था तक़रीबन अधु कप जे बराबरि। माखी विझूं था 1 टेबल स्पून। चाट मसाले जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून। वाइट पेपर पाउडर यानी अछा मिर्च या जंहिंखे दखनी मिर्च बि चइबो आहे विझूं था 1 टीस्पून। ऐं इहे सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां कयूं था फ्रूट चाट खे डिश आउट। ऐं असांजो मज़ेदार हेल्दी ऐं तमामु आसान फ्रूट चाट बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी रमज़ान स्पेशल वीडियो में। जेसिताईं अल्लाह हाफ़िज़।